नबिया पर औलाद कंखा तो घुरे। अल्लाह ताला फरमा तो कुरान में फस्तजबना लहू माखा घुरे मां बेहाओ कई मांस कंखा घुरी इब्राहिम अलैहिस्सलाम औलाद वा। अल्लाह फरमाओ फस्तजबना लहू माखा घुरे मां बेहाओ कई मांस। फरमा तो कुरान वाला कद जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुशरा कालू सलामा काल सलाम। कुरान तो फरमाए जी जो इब्राहिम अलैहिस्सलाम बैठो आओ। अल्लाह ताला फरमाया मसा पंजा कासद मोकलिया से मलाइका आया पर इंसानी शक्ल में आया अचन सा। कुरान था तो फरमाए चवन पे कालू सलाम ओ इब्राहिम अस्सलाम अलैकुम। इब्राहिम अलैहिस्सलाम छा पे चवे न काल सलाम तहां ते भी सलामती हुजे। ता हेडे कारे ॾिसंदा तहां माडे ॾिसो हेडो वारो जेको आयो तो उन सां मां पाण मुंहुं ॾींदुमि। असां निंधड़ का कोन पटका खाली न बधाए। ला यातीहिल बातिलु मिन बैनि यदैहि वला मिन खल्फि तंज़ीलु मिन हकीमिन हमीद। कुरान में फरमा तो दुनिया जा बातिल किताब गड कयो कुरान के अॻियां ईंदा न पोयां कुरान किताबन जो सरदार। बातिल कुरान जे साम्हूं कीअं ईंदो चरिया मुशरिक जे साम्हूं तौहीद बयान कई जण मोहाड़े वारे ढोर के गाह मोहाड़े वारो जानवर गाह खाईंदो आ। तहां ही परेशान थी आओ तो मुला वाले छा थो चवे तू हा ना जी वर्दी देई गाल समझदो हलो। छा तो फरमाए कुरान वलकद जाअत रुसुलुना इब्राहीम बिल बुशरा कालू सलामा। कुरान तो फरमाए जी जो अल्लाह ताला जा कासिद आया मलाइका आया इंसानी शक्ल में इब्राहिम अलैहिस्सलाम के पुत्र जी खुशखबरी देण जे लाए अचन सा चण पे कालू सलामा ओ इब्राहिम अस्सलाम अलैकुम। तवज्जो आहे छा चयो तो पे इब्राहिम अस्सलाम अलैकुम। मालूम छो तो सलाम इहो आहे जेके सुन्नी था जागो था बाकी बियो इस्लाम जो सलाम नहीं बाबा। कुरान तो फरमाए अचन सा चण पे कालू सलाम काल सलाम फमा लबिसन जाअ बिइजलिन हनीज़ फलम्मा रअा अयदियहुम ला तसिलु इलैहि नकिरहुम व औजस मिनहुम खीफ़ा कालू ला तखफ इन्ना उरसिलना इला कौमिन लूत। कुरान तो फरमाए इब्राहिम अलैहिस्सलाम जी जो ॾिठो त मेहमान आया हैं इंसानी शक्ल में हसीन जमीन चेहरन सां देरी न के इब्राहिम अलैहिस्सलाम घर वयो काबो कोई के हमें भुञी करे खणी आयो। छा कोई आयो सब ॻाल्हायो छाजे लाइ कोई आयो त खाइनि न ॻाल्हायो न था छाजे लाइ कोई आयो त खाइनि या न खाइनि। कुरान तो फरमाए काबो कोई करे के में भुञी करे खणी आयो जीअं जो मेहमाननि जे साम्हूं आंदई त मेहमान न पिया खाइनि। मेहमान अरबन में रवाज हो जेको जंहिंजी निमक न खाए न पानी न पिए चवंदा त इहो दुश्मनी कंदो इहो दुश्मनी कंदो। और जेको पानी भी कंहिंजो पिए न पोइ चवंदा न बाबा इहो दुश्मनी न कंदो छो त इन निमक पेट में विधी न। हाणे माशाअल्लाह असां तव्हां इशा जी निमाज़ खां अॻु में मानी खाईंदासीं ताड़ींदासीं में काथे अथसि ढगी काथे अथसि तव्हां वटि अमुन असां मां पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि थो कयां 12 वॻे अची पोइ त सलाम ॾींदसि। कुरान तो फरमाए न पिया खाइनि इब्राहिम अलैहिस्सलाम खौफ क्यों नथा खाइन मुझी मानी दुश्मनी कंदा। कुरान तो फरमाए हाने ॻाल्हाइण लॻास चवण पिया कालू ला तखफ इन्ना उरसिलना इला कौमिन लूत।
चवनि पिया इब्राहिम खे ड्रिज न खौफ न कर असां इंसान न आहियूं जो तुंहिंजी मानी खाऊं असां अल्लाह जा मोकिलियल फ़रिश्ता आहियूं तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियण आया आहियूं इंसान न आहियूं मलाइका सीपारो 12 सूरत हूद ओ हे लिखे बतो कालू ला तखफ इन्ना उरसिलना इला कौम लूत चवनि पिया असां इंसान कोन जे तुंहिंजी मानी खाऊं अल्लाह जा मोकिलियल फ़रिश्ता आहियूं तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियण आया आहियूं होॾे लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे अज़ाब करण आया आहियूं इंसान न आहियूं जो तुंहिंजी मानी खाऊं वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम खलीला हेरे हेरे तवज्जो कजाए मसलो समझ जा कुरान तो फरमाए इब्राहिम उहो नबी आ जैसा मां खुदा पाण दोस्ती रखी आ जैसा मां खुदा पाण वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या कुरान तो फरमाए 1.25 लाख नबियन में ॿियो नंबर नबी आओ मेहमान आया तस गापो कोई आयो आ फलम्मा रआ अयदियहुम ला तसलु इलैहि नकिरहुम व औजस मिनहुम खीफा कालू ला तखफ हाणे गाल समझो थदेसी नहीं इब्राहिम अलैहिस्सलाम छा कोई आयो सब गालायो छा जे लाए कोई आयो मेहमानन जे लाए छा चे त मेहमान खाइन या न खाइन पो खाधऊं छो न खाधऊं मलाइका मलाइका खाइण पीअण खो नबी जीअरो वेठो आ या दुनिया जो जान छॾे वियो आ जीअरो वेठो आ न मेहमान साम्हूं आयस न होया मलाइका इंसानी शक्ल में आया पर हुन छा चो त मेहमान हिन मानी खाइंदा 12 सिपारो सूरत हूद थई 5 रुकू थई खोले करे चौथों कुरान पढ़ो अड़े नबी आ 1.25 लाख नबियन में ॿियो नंबर नबी आ जिंदा वेठो आ मेहमान मलाइका आया हिन पुट जी ख़ुशख़बरी ॾियण त वरी गाबो कोन आयो आ वरी जे नथा खाइन त ड्रिजी वियो आ त मता दुश्मनी त न कंदा मलाइक था चवनि त असां इंसान न आहियूं अल्लाह जा मोकिलियल फ़रिश्ता आहियूं कसम अथव अल्लाह जो नबी के खबर हो जे मलाइका न खाईंदा गाबो कोई ॻाल्हायो ई नथा छो कोई आयो त खबर खबर वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम खलीला कुरान तो चवे इब्राहिम उहो नबी आ जैसा मां खुदा पाण दोस्ती रखी आ जिंदा वेठो आ मेहमान मलाइका आहिन अरे नबी के खबर ना है जे आलमुल गैब नबी ना है त तुझे पीर के खबर भी ना है सजी दुनिया जा वली इकट्ठा कर एक नबी जो शान मथे आ सजी 1.5 लाख नबी इकट्ठा कर पर मुझे मोहम्मद अरबी जो शान सभन का मथे आ जिंदा वेठो आ मेहमान मलाइका आहिन लिखो कुरान में पयो देरी न के गापो कोई आयो आ त खाइन या न खाइन गालायो छो न था को खाधऊं छो न खाधऊं मलाइका खाइण पीअण खां जे नबी के खबर न थी पवे त तुझे असां जे बुजुर्ग फकीर के खबर कियां पवंदी नबी के खबर ना है वली के भी खबर ना है